हमने तो मत काटो हिम्मत के दाम ठेकेदार टाइम जियो अरे बस घड़ी न करे बस हेलिया थोड़ा हेलिया ये काडे इंजन खयो थी ये साहब खराब थी भैया। हां ये नथी हले अरे कर त ठरायो से इंजन के ता भी बना चेतना तो लायो उसने घट में घट एने जो व्हील वाला छाथियो लीक थी रे हां हां जो त पानी में थोड़े ये सरियो भनी छरियो तो पाइप भनी छरियो तो यार चेतना तो लाइंदा क्यों न बस आराम जो पैसो तो ना ऐसा जो बस ना के दीदा तो बस शा कहीं भजी पियो हां हलाई बाद पानी न पड़े की इंजन जो हालत करे ना वजन बैठी यार इंजन जो हालत कर छरियो तो बस मसाला अंदर कर पिया साफ कर पिया यार अंदर कर पिया सोले खड़े काय वने सोले क्या यार मानो जी कोई धपई ना है मानो साहब अचे तो खेरा बाबा साहब अरे इंजीनियर साहब अच्छे तो हां चरिया भेड़ा थोड़ा बुधाया था ना कि साईं वालेकुम सलाम साईं साईं खेल को पिया मन मान ऐसे से जो कम ना बिछाए सही ऐसे जो कम तो ले ना बाबा ऐसे जो कम ना आओ सही ये बिल्कुल है नौ ठहराया कल ठहराया साईं थोड़ा गाल तो बुधो करो ये नौ ठहराया सही थोड़ा ने थोड़ा मथे थींदो यानी कि पलसर थींदो इंशाल्लाह तमाम भलो थी वेंदो साईं बड़ा फुट मथे क्यों थी मथे सही तकरीबन असा 4 फुट कम करणो आहे थोरो बराबर जो थी न लेवल ते कम अची वेंदो साईं लेवल घणो तो की सही मिले मना बड़ा फुट मथे करणो तो बाबा असा के 4 फुट मथे करे मना ये सब के दिक्कत जो 4 फुट जो आहे 4 फुट जो हां हां ऐसे रेस्ट में लगे हां सही तमाम भलो सिरा है मना असा इने को घुराइंदा हूं है न खानपुर इतो जे सिरा सही तमाम भलो सिरा है वीआईपी सिरा सही ता गाल तो बुझो न सही एकड़ो ता वेयो तो सही आराम सा सही कितनी पेमेंट घणी है हिया सही तकरीबन जो का फुट आकड़ो ए फुट जी सिरा न मना फुट जो कमाल तो सरियो असा रे मना ए 4 फुट ते असा पाव भी दिनो है न के साईं थोड़ो वेहो हली ते आराम सां लेकर वे हूं था छो ये सीमेंट घणी पई सीमेंट से असां 3 हिक ते हलायूं था कम के ट्रे का सही हाणे असांखे ख़बर आहे न उहो असांखे त माना असांजा हिते पिंड रुली आहे ए छड़ो वारी है 8 1 में नजर नथी अचे साईं वारी काथे आहे साईं हाणे 3 हिक जो सॼो सीमेंट जो सॼो कमु आहे न साईं त ईअं थोरे आहे साईं तव्हां थोरो वेहो बाबा तव्हां तो पुरानी कंडीशन वारी है न साईं नओं करायो आहे छत बत सॼो नओं आहे बाबा आओ साईं सॼो हाणे तक थोरो गर्मी हुयो न 2 ॾींहं गर्मी जो थियो न हुनजे करे माना हीअ कमु थी वियो आहे अरे हेरिया मजदूर तो हेरिया तो मजदूर आवे ते अरे मुंहिंजे थोरो सम्झाए साईं बाबा छा चक्कर आहे मां सम्झ में हाणे होतार मां छा तो करे सकां अरे राज़ी करे कुझु राज़ी करे त बाबा हे त असांखे पिंड रोलाईंदो यार कुछ दे तो सही न यार तू उनखे चवेस न बस तोखे थधो कंदासीं न असां उनखे चवेस न घणो गोड़ सोड़ न करे बाबा तू सम्झाए सही न बाबा इंजीनियर आहे तू सम्झाए सही न 5 रुपया ॾींदासीं न यार अलाए छा ते राज़ी थींदो ख़बर त पए नथो असांखे इंजीनियर साहब रोज़ इंजीनियर 2 लख ते अरे ख़ुदा जी मार पई मूंखे भला जी कपिड़ा विकिणाईंदे या मुंहिंजा बाबा हाणे कुझु त घटि कराए त न लखन ते बीठो दी यार 2 लख मां चाहता मजदूर 4 लख पिचो यार 4 लख चवे पियो यार तू थोरो सम्झ त सही न असां सॼो कमु सही था हलायूं पोइ बि असां यार 2 लख रुपया तूं सम्झ त सही न थोरो 2 लखन ते पोइ बि तोखे बचदा हल ठीकु आहे बाबा हाणे ॻाल्हि ॿुध 2 लख रुपया ॾियूंसि था सम्झे आईंदा ख़्यालु हुजे बाबा अचे थोरो ॿुधाए असां ख़ुदा जा बाना आगे चक्कर बि तूं ईअं वठी आयसि बसि ॿुधाई कोन ओचिते आयो बाबा ॻाल्हि ॿुध मां 2 लख रुपया तोखे ॾियां थो आईंदा जी परत थी बाबा ईअं यकदमि हिते न वठी थो करे सम्झे ईअं बिना कॾहिं असांखे हार्ट अटैक न थी वञे चरिया भेण ओचिते अची तो हाणे ॻाल्हि ॿुध जी साईं मां पहिरियों दफ़ो अञा करे छॾियां थो सेक्रेटरी साईं वॾी भलाई आहे इहा साईं तव्हांजी महिरबानी आहे जेका आहे न मां कोताही न विसाए साईं कंहिं शइ जी कोताही न आहे पर हाणे इंशाल्लाह तव्हां वेहो साईं चांहि त पीओ न साईं हाणे चांहि आहे कुझु बोतल आहे चांहि वरी ॿिए दफ़े बोतल पींदासीं तुंहिंजी यादि साईं कुझु मानी वानी इंतज़ाम त आहे न साईं असां वटि घर त तबाह करे वियो आहे बाक़ी छा बचायो असांजे